अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। हिकु नालाइक शख़्स अवाम ते मुसलित कयो वियो। अॼु उहो डीठ थी टीवीअ ते अची चए थो त कमु करणु नथो अचे। उहो पाण एतिराफ़ करे रहियो आहे त उहो नाअहल आहे। नालाइक बि आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो गड़ी खुदाबख़्श में पीपुल्स पार्टीअ जे जलसे खे ख़िताब। हुन चयो त हिकु हारायल शख़्स एनआरओ घुरी रहियो आहे। पहिरियां चवंदो हुयो एनआरओ न ॾींदुसि, हाणे चए थो त कंहिं बि एनआरओ ॾिनो त मुल्क सां गद्दारी कंदो। चवंदो अवाम खे आहे, ॿुधाईंदो कंहिं ॿिए खे आहे। ॿार ललकारींदा आहिनि, पंहिंजे वॾनि जे पुठियां लिकी वेंदा आहियूं। ताबेदार ख़ान, तव्हां उहा जंग हाराए चुका आहियो। 31 डिसंबर ताईं इमरान ख़ान इस्तीफ़ा न ॾिनो त लॉन्ग मार्च थींदो। पीपुल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जो ऐलान। हुन चयो त चोरनि जो वक़्तु ख़तमु थी वियो आहे। दमादम मस्त कलंदर जो नारो हणी कठपुतलीअ खे भॼाईंदासीं। हाणे अवाम सिलेक्टेड खे न छॾींदो। इमरान ख़ान न अवाम जो नुमाइंदो आहे, न मुंतख़िब वज़ीर आज़म आहे। असां हर ज़ालिम ऐं जबर सां टकराईंदासीं। जेकॾहिं हिन हुकूमत खे वधीक टाइम ॾिनो वियो त उहो मुल्क जो बेड़ो गर्क करे छॾींदा। इमरान ख़ान खे कढण लाइ अपोज़िशन जमायतुनि खे पंहिंजी सोच खे बदिलणो पवंदो। असां हिक ॿिए खे न ॿुधायूं त असांखे छा करणो आहे। साबिक़ सदर आसिफ ज़रदारीअ जो गड़ी खुदाबख़्श भुट्टो में बेनज़ीर भुट्टो जे वरसीअ जे जलसे खे ख़िताब कंदे हुन चयो त कुझु असां खां सिखी वठो, कुझु असां खां सम्झी वठो। थी सघे थो त असां उहो कमु पहिरियां बि कयो हुजे। हुन चयो त हुनजो वक़्तु घटि आहे, उहो नथो हली सघे, उहो पंहिंजे ज़ोर सां पाण किनंदो। जॾहिं तव्हां मञो था त मुल्क तव्हां खां नथो हले त पोइ छॾे छो नथा ॾियो। असांखे जेल भरणा पिया त असां जेल भरींदासीं ऐं जेल भरण लाइ तयारु आहियूं। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त अवाम जे ताबेदारी अटो, खंडु, चोरी, बेरोज़गारी ऐं महांगाईअ सां न आहे। अटो, खंडु, गैस, LNG ऐं यूट्रियन जो नालो आयो त इमरान ख़ान जो नालो ईंदो। PTI वटि महांगाई, बेरोज़गारी ऐं ऊंदाहियुनि ॾियण खां सवाइ कुझु बि न आहे। शिबली फराज़ मरियम नवाज़ जे बिलावल भुट्टो जे घर आमद जो फ़िक्र न कयो। बिजली वधीक महांगी थियण वारी आहे, उन जो फ़िक्र कयो। जमायत इस्लामीअ जे सिराजुल हक़ जो चवणु आहे त इमरान ख़ान ऐं उन्हीअ जी काबीना नकुल जे बावजूद बि फेल आहे। वज़ीर आज़म जी तयारी न हुई त वज़ारत छो वरिती। लकी मरवत में जलसे जे ख़िताब दौरान हुन जो चवणु हुयो त जमायत इस्लामीअ ऐं PDM जे सियासत में फ़र्क़ु आहे। PDM में शामिल न थियण जी सभ खां वॾी वजह उन्हीअ जो अवाम खे धोखे में रखणु आहे। प्रेस क्लब 68 मोरीअ जो इजलास थी गुज़रियो, जंहिंमें सदर गुलाम सरवर ख़ासकेली, जनरल सेक्रेटरी कादिर बख्श बिरोही, अली हसन बिरोही, अली गुल रिंद, मौलाना रज़ा मोहम्मद मैंगल, ज़ुल्फ़कार अली बिरोही, आसिफ आराई, अब्दुल रहीम चांडियो ऐं ॿियनि शिरकत कई, जंहिंमें सालाना कारकर्दगी रिपोर्ट पेश कई। आख़िर में प्रेस क्लब जी बाडी टोड़े नई बाडीअ जी इलेक्शन 3 जनवरी 2021 ते चूंड कई वेंदी, जंहिं लाइ 3 रुकनी कमेटी पिणु जोड़ी वई, जंहिंमें मौलाना रज़ा मोहम्मद मैंगल, अब्दुल रहीम चांडियो, डॉक्टर ज़ुल्फ़कार बिरोहीअ खे मुंतख़िब कयो वियो। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र चयो आहे त नवाबशाह जे शहरनि खे बहितरीन सहूलत फ़राहम करण लाइ ADP ऐं M&R तहत केतिरा ई मनसूबा तयारु कया विया आहिनि। नवाबशाह में ट्रैफ़िक जे निज़ाम खे बहितर बणाइण लाइ रोडनि जी तामीर सां गॾु साइडुनि खां सर्विस रोड पिणु क़ाइमु कया वेंदा। डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज़ पुलिस पड़ीदन पुलिस जवाबदार आसिफ गाॾाईअ खे चोरी शुदा मोटरसाइकिल समेत गिरफ़्तार करे वरितो ऐं जॾहिं त दरियाखान वारी पुलिस जवाबदार मोहम्मद अली वगण जे कब्ज़े मां चोरी थियल मोटरसाइकिल हथ करे खेसि गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।